أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يوم يقوم الروح والملائكة صفا لا يتكلمون إلا من أذن له الرحمن وقال صوابا ذلك اليوم الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا إنا أنذرناكم عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا آمنت بالله صدق الله العظيم औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम मां आहियां किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे मां भलीकार करे रही आहियां रंगनि भरी शाम में। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, बाबरकत महीनो, अफ़ज़ल महीनो, हज जो महीनो, ज़िलहज जो महीनो ऐं उनजो पहिरियों जुमो। तव्हां सभिनीनि ॾिसंदड़नि खे, हाज़रीन ऐं नाज़रीन खे मुंहिंजी तरफ़ां, मुंहिंजी सॼी टीम ऐं सॼे सथ KTN जे सॼे सथ जी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे जुमो इलाही इलाही मुबारक हुजे ऐं हीउ बाबरकत महीनो बि तव्हां सभिनीनि खे इलाही मुबारक हुजे। जीअं त अॼु पहिरियों जुमो आहे ऐं ख़ैर सां हज बसि वेझो ई आहे। हर इंसानु जेको आहे दुआऊं घुरी रहियो आहे, पंहिंजी मग़फ़िरत जी दुआऊं घुरी रहियो आहे, अल्लाह खे राज़ी करण में लॻो पियो आहे। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त हे 10 ॾींहं जेके आहिनि इन्हनि में जेतिरी इबादत, जेतिरी दुआऊं घुरी सघो था घुरो ऐं हर दुआ उहा जेका तव्हांजे हक़ में बहितर हूंदी इंशाअल्लाह रब्बुल आलमीन उनखे क़बूल फ़रमाईंदो। छो त हीअ 10 ॾींहं अहिड़ा अफ़ज़ल ॾींहं आहिनि, हज जो महीनो सॼो ई अफ़ज़ल आहे, पर हिननि 10 ॾींहंनि में का बि तव्हांजी दुआ रद्द न थींदी आहे। ऐं वरी क़ुर्बानी जहिड़ो हेॾो वॾो ॾींहुं, ऐं इन ॾींहं जे लाइ त मां इहो चवणु चाहींदसि त हीउ उहो ॾींहुं आहे जॾहिं नंढा हूंदा हुआसीं तॾहिं बि इहो ॾींहुं ईंदो हुयो। वॾी ईद असां हिनखे चवंदा आहियूं। वॾी ईद पहिरियां बि ईंदी हुई, पर इंसाननि जे चहिरनि ते ख़ुशी हूंदी हुई, दिलि में ख़ुशी हूंदी हुई, तस्वीरुनि ते न हूंदी हुई। ऐं घर बेशक सभिनीनि जा नंढड़ा हूंदा हुया, पर दिलि वॾा हूंदा हुया। राति जो जॾहिं सुम्हंदा हुआसीं त सुबुह जो उथण जी उहा बेचैनी हूंदी, त सुबुह जो उथंदासीं, नवां कपिड़ा पाईंदासीं ऐं जेको आहे अम्मी जी रड़ियूं ॿुधण में ईंदियूं हुयूं त उथो नमाज़ लाइ देरि थी वेंदी, उथो जल्दी सां हथ वंडरायो, किचन में अचो, न्याणियुनि खे चवंदी हीअ बाबा खे ॾिसंदा हुआसीं त बाबा मसरूफ़ लॻो पियो आहे, वेट थो करे त ॿार उथनि त नमाज़ ते वञूं, पोइ वरी कासाई अचे, क़ुर्बानी कयूं। उन वक़्तु रिश्ता ऑनलाइन न हुया, उन वक़्तु रिश्ता हक़ीक़ी हुया, सचा हुया। अॼु रिश्ता ऑनलाइन थी विया आहिनि। उन वक़्त में
कंहिंखे बि इहा फ़िक्र न हूंदी हुई त मूंखे तस्वीर ठाहिणी आहे, मूंखे लाइक्स जी ज़रूरत आहे, मूंखे कमेंट्स जी ज़रूरत आहे। अॼु असां आर्टिफिशियल थी विया आहियूं। उन वक़्तु दरवाज़नि ते दस्तकूं थींदियूं हुयूं, गोश्त खां पहिरियां हिक ॿिए जो हाल चाल पुछंदा हुआसीं, पर अॼु जे दौर में असांखे दरवाज़े ते दस्तक जो इंतज़ारु न आहे, असांखे मैसेज जो इंतज़ारु आहे त कहिड़े वक़्तु असांखे ईद मुबारक जो मैसेज ईंदो, कहिड़े वक़्तु असांखे इहो मैसेज ईंदो त शाम जो किथे मिलंदासीं, बारबेक्यू किथे कंदासीं, पार्टी किथे आहे। अॼु जा रिश्ता जेके आहिनि न खोखला थी विया आहिनि। उन वक़्तु असां वेझा हूंदा हुआसीं, उहे रौनकूं, उहे घरनि जूं, उहे पधरनि जूं रौनकूं, उहे महफ़िलूं, उहे ॻाल्हियूं ऐं उहे ईदूं जेके वाक़ई असां मल्हाईंदा हुआसीं, अॼु उहे ईदूं न आहिनि। ईद वॾी अॼु बि अचे थी, पर उहे रिश्ता, उहे मुख़लिस जज़्बा न आहिनि। अॼु इंसानु सफ़ा आर्टिफिशियल थी वियो आहे। सो अलाह हिदायत ॾे सभिनीनि खे। ही कुझु चंद रिश्ता ई असांजी ज़िंदगियुनि में रहिजी विया आहिनि, जिन खे हींअर ई जेकॾहिं असां समेटे वठूं ऐं उन्हनि सां प्यार मोहबत सां मिलूं त शायदि असांजी ज़िंदगियूं बहितर थी सघनि थियूं। छो जो बुज़ुर्ग मुंहिंजे ख़्याल सां किन घरनि में हूंदा, किन घरनि में हाणे न हूंदा। असांजे जीअं घर में हाणे को वॾो बुज़ुर्ग न आहे, अलाह साईं हयाती ॾे मुंहिंजी माउ खे, हुनखे सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी ॾे। असांजे लाइ बुज़ुर्ग हींअर उहा ई आहे। बाबा जे वञण खां पोइ मुंहिंजी अमड़ ई आहे, असांजो पीउ बि उहो ई आहे, असांजी माउ बि उहा ई आहे। त हाणे असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे वॾनि जो ख़्यालु रखूं, जेके रहिजी विया ऐं जेके हलिया विया उन्हनि जी मग़फ़िरत जे लाइ दुआ घुरूं। ऐं हीउ त महीनो अहिड़ो आहे, हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त अलाह साईं असांखे एतिरी मोहलत ज़रूरु ॾिजां। इंसानु पंहिंजी ज़िंदगी में 2 दफ़ा मुंहिंजे ख़्याल में अलाह खां मोहलत ज़रूरु वठंदो हूंदो। हिकिड़ो त रमज़ान जे लाइ ऐं ॿियो हज जे लाइ ऐं उमिरे जे लाइ। त इहे उहे मौक़ा हूंदा आहिनि जो इंसानु चवंदो त अलाह साईं ज़िंदगी में हिकिड़ो भेरो हज नसीबु कजांइ, हिकिड़ो भेरो उमिरो नसीबु कजांइ, हिकिड़ो भेरो रमज़ान जो महीनो नसीबु कजांइ, उन खां पोइ भली अखियूं बंदि थी वञनि, पर पंहिंजे घर जी ज़ियारत लाज़मी कराइजांइ। त तौफ़ीक़ अलाह साईं सभिनीनि खे ॾे, हिदायत अलाह साईं सभिनीनि खे ॾे त ईंदड़ साल असां सभिनीनि जे लाइ जेको आहे हज जो मौक़ो जॾहिं बि अचे, या उमिरो नसीबु करे या हज नसीबु करे ऐं रमज़ान जो महीनो अलाह साईं नसीबु करे। ऐं पंहिंजे बचड़नि जे लाइ ख़ासि दुआ कयो। हिन महीने में ख़ासि करे जेके वालिदेन आहिनि, जेके माउ पीउ आहिनि, हिन महीने पंहिंजे बचड़नि जी रोज़ी रोटी जे लाइ, पंहिंजे बचड़नि जी ज़िंदगी जे लाइ, तहफ़ुज़ जे लाइ ऐं उन्हनि खे बहितर इंसान जे ठाहिण जे लाइ अलाह साईं खां दुआ लाज़मी घुरो। अलाह साईं तव्हांजी दुआऊं क़बूलु कंदो इंशाअल्लाह। इंशाअल्लाह पंहिंजे प्रोग्राम जो बाक़ाइदगी सां असां आगाज़ कयो आहे। या अॼोकी महफ़िल तव्हां सभिनीनि जो नाम आहे ऐं अलाह साईं पंहिंजी बारगाह में क़बूलु फ़रमाए। सो प्यारी किरत तव्हां ॿुधी कारी सईद बासित अली शाह जी आवाज़ में, ऐं गॾो गॾु असां सां अल्लामा साहब बि हिते मौजूदु आहिनि, जिन सां हज जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। प्रोफेसर अल्लामा मंज़ूर अहमद नक्शबंदी हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो अल्लामा साहब? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? जीअं मां ॻाल्हि कई पंहिंजे इंट्रोडक्शन में त हीउ महीनो ॾाढो अफ़ज़ल आहे ऐं बरकतुनि वारो महीनो आहे। ईअं त इस्लाम में इलाही अहिड़ा महीना अचनि था, तारीख़ आहे त खोड़ महीना आहिनि जेके अफ़ज़ल आहिनि, बरकतुनि वारा आहिनि, पर ख़ासि ज़िलहज जे हवाले सां असांखे ॿुधायो त हिन महीने जी छा फ़ज़ीलतूं आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, नहमदुहु नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, वल फ़ज्र वल लयालिन अश्रिम वश्शफ़्इ वल वत्र, सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। ज़िलहज जो जेको महीनो आहे, हीउ महीनो इस्लामी यानी कमरी महीननि जो आख़िरी महीनो आहे। हीउ महीनो एॾो त वॾो अज़ीम महीनो आहे जंहिंजे अंदरि अल्लाह पाक हज खे रखियो। हज जेका इस्लाम जे 5 रुकननि मां हिकिड़ो अहम रुकन आहे। ऐं हीउ जेको हज आहे, ज़िलहज खे माना हज वारो महीनो, हज वारो इन जे करे हिनखे ज़िलहज चयो वेंदो आहे। सो हज अल्लाह पाक मुस्लमान जेके अल्लाह पाक साहिब हैसियत बणायो आहे, ज़िंदगी में हिकिड़ो भेरो हुन जे मथां हज करणु फ़र्ज़ु आहे।
ऐं अलाह पाक खे जेका शइ पसंदीदा आहे उहा हीअ आहे त अलाह जे रस्ते में चहल पहल थिए थी। हज वारो माण्हू जेॾी महिल इरादो करे थो हुनजो इरादो बि इबादत आहे। ऐं हीअ जेके 10 ॾिहाड़ा आहिनि जंहिंखे अशर ज़िल हजा चयो वञे थो, इन जे रातिनि जो अलाह पाक क़ुर मजीद में कसम खयो आहे। वल फजर, अलाह चए थो फजर जो कसम आहे। वल अयालिन अशरिम वशफ़े, अलाह साईं हिन 10 रातिनि जो कसम खयो आहे। ऐं जेको माण्हू ही ज़िल हज जे महीने जे ही जेके आख़िरी मतिलबु इहे जेके शुरू वारा 10 ॾींहं 10 रातियूं इन में इबादत कंदो, अलाह पाक उनखे पंहिंजो कुर्ब उन बाने खे नसीब करे। सुभान अल्लाह। इन जे करे इहो ज़रूरी न आहे त जेको माण्हू हज ते वञे उहो इबादत करे, उहो ई करे, पर जेको घर में आहे, जेको पंहिंजे इलाइक़े में आहे, पंहिंजे कमनि कारनि सां आहे, उहो अलाह जो ज़िक्र करे, तस्बीह बयानु करे, दुरूद शरीफ़ पढ़े ऐं हिन ॾींहं खे पंहिंजो क़ीमती बणाए त हिन ॾींहं जो हिकु हिकु लम्हो, हिकु हिकु वक़्तु तमामु बेनि क़ीमती आहे। छो त हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िंदगी में जेको हज कयो आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई कयो आहे, जंहिंखे हजतुल विदा चवंदा आहिनि, जंहिंजो ख़ुतबो बि आहे जेको आहे उनजा जेके ॿिया मामला आहिनि। त हीअ हज जेको आहे सो क़ुर्बानी जो महीनो आहे। यानी हिकु त माण्हू जिस्मानी क़ुर्बानी ॾिए थो, माली क़ुर्बानी बि ॾिए थो। जिस्म जो मतिलबु इहा आहे त इंसान पंहिंजे जिस्म खे पहिरें अॻे जेको हज हूंदो उहे माण्हू पैदल हज कंदा हुआ, तयारियूं कंदा। असांजा मूंखे यादि आहे त असांजी जेका ॾाढी मरहूमा हूंदी उहे पैदल निकिरंदा हुआ, ॿिड़ियुनि सां कंहिं ज़रियनि सां महीननि जे बेस ते वञी करे उहे वेंदा हुआ। त क़ुर मजीद में अलाह पाक इहो बि बयानु कयो आहे त माण्हू ॾुबरियुनि सुवारियुनि जे मथां ऐं जेको आहे सो सफ़र करे जेको अलाह जे यानी खाना काबा जे ज़ियारत जे लाइ जेको वञनि था, अलाह पाक खे इहो अमल तमामु महबूब आहे। ऐं हिन महीने में जेको ॾिहाड़े ते आख़िरी ॾिहाड़े ते जेको क़ुर्बानी आहे उहो इनशा ताला अॻिते हली करे जीअं तव्हां इनशा ताला उहो कंदव त उन जे बारे में बि वरी फज़ीलत आहे। बहरहाल हीउ महीनो जेको अलाह पाक असांखे ज़िंदगी में अता कयो आहे, ख़बर आहे त अॻियों ज़िल हज असांखे मिले अलाए न मिले, अॻियां जेको आहे असांखे इहे 10 रातियूं मिलनि या न मिलनि। हिननि में जेतिरी असांखां इबादत थिए, इहा ज़रूरी न आहे त माण्हू नवाफ़िल पढ़े, ज़रूरी न आहे त माण्हू को हिकिड़ी मख़सूस इबादत करे। इन जो मतिलबु आहे हथ कार वल ते दिलि यार वल, हथनि सां माण्हू कमु करे, दिलि सां ताल्लुक़ अलाह सां हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त असांखे भले असां हज ते न बि वञूं था, ज़ाहिर आहे हज महांगो आहे, पर नसीब जी ॻाल्हियूं आहिनि न। अगरि पैसो हूंदो बि आहे त जॾहिं अलाह जी रज़ा हूंदी आहे त इंसानु ईअं हलियो वेंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे। तव्हां वटि पैसे हूंदे कंदे बि इंसानु न वञी सघंदो आहे, अलाह जी रज़ा न आहे, राज़ी न आहे त तव्हां नथा वञी सघो। पर जेके घरनि में आहिनि उहे इबादत कनि, पर जेके माण्हू हिननि 10 ॾींहंनि में इबादत नथा कनि, इन्हनि शयुनि खे नथा सम्झनि ऐं उहे 10 ॾींहं ईअं ई ज़ाया था कनि पिया, त उन्हनि जे लाइ छा हुकुम आहे? पर इन जो जवाबु मूंखे ॾिजो ब्रेक खां पोइ, छो ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे। जी, त व्यूअर्स ट्रांसमिशन जारी आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो रंगन भरी शाम। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भई शाम में। शोभी भाई भी असां सां गॾु आहिनि, शोभी भाई के भी भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, जुमा मुबारक आपको। अस्सलाम वालेकुम जी तमाम तर व्यूवर जितने भी लोग हैं, अहले मुसलमान, जितने भी मेरे बहन भाई सब जो दीन इस्लाम से मोहब्बत रखते हैं, प्यार रखते हैं, और जो दीगर भी है जो हमें पसंद करते हैं, देखते हैं, सबको अस्सलाम वालेकुम। जुम्मा बहुत मुबारक, पहली ज़िलहज है, हज का महीना है। परवरदिगार सबको मुबारक करे, जो लोग करने जा रहे हैं उनकी हाजतें कबूल हो जाए।
और जो लोग मेरी तरह हैं, जो ख्वाहिश रखते हैं, परवरदिगार उनको भी हज का मौका अता फरमाए। इंशाल्लाह अल्लाह पाक हर मुसलमान को नसीब फरमाए, आमीन आमीन। लामा साहब, जीअं ब्रेक खां पहिरियां मां तव्हां खां सवाल कयो हुयो त हिननि 10 ॾींहंनि जी जेका तव्हां ॻाल्हि कई, इबादतुनि जी ॻाल्हि कई, जेको नथो करे ज़ाया थो करे ही 10 ॾींहं, मतिलबु पंहिंजी कंहिं बि इबादत में न आहे, न नमाज़ थो पढ़े, न क़ुर, न तिलावत, न काई ॿी, न को विर्द, त अहिड़नि माण्हुनि जे लाइ छा हुकुम आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको माण्हू पंहिंजे रब खे नथो सुञाणे उन जे लाइ छा चई सघिजे थो, त हू माना हीअ जेका असांजो लम्हो ब लम्हो आहे उहो क़ीमती आहे, उहो इन शइ खां महरूम थिए थो, दुनियाई लिहाज़ सां बि महरूम थिए थो, आख़िरत जे लिहाज़ सां बि महरूम थिए थो। छो त अलाह साईं असांखे हुकुम ॾिनो आहे, वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा समावातु वल अर्ज़। अलाह चए थो त मुंहिंजी रहमत जे तरफ़ तव्हां दौड़ लॻायो, भॼो रहमत खे वठो, हासिलु कयो, इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम, पंहिंजे रब जे मग़फ़िरत जे तरफ़। हाणे हिकिड़ो माण्हू अलाह जी रहमत मुतवजे आहे, रातनि ॾींहंनि पूरी माना हिन अशरे जे अंदरि जेको आहे सो पूरे रातुनि जे अंदरि, ॾींहं जे अंदरि अलाह साईं इंसाननि जे अमलनि खे क़बूल करे थो, उहो माण्हू त जेको आहे सो वॾो बदनसीब आहे जेको हिन क़ीमती वक़्त खे ज़ायो करे छॾे थो। अहिड़े तरीक़े सां जेको माण्हू हिन ज़िलहज जे महीने जे अंदरि माल जे हूंदे, पैसे जे हूंदे, यानी हर सिहत जे हूंदे ही उन शइ खां पाण खे महरूम रखे थो, हज ते नथो वञे। पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो, जंहिं माण्हू जेको आहे सो इस्तिताअत जे बावजूदि जेकॾहिं हज न कयो, यानी ज़िल हज जे महीने खे हुन ज़ायो करे छॾियो, पाण फरमायो त या यहूदी थी मरंदो या नसारा थी करे मरंदो। अलाह साईं असांजी सभिनी जी हिफ़ाज़त फरमाए त अलाह साईं असांखे माल दौलत सिहत जेका ॾिनी आहे इहो असांखे कंहिंजे तरफ़ां ॾिनल आहे, अलाह साईं। इहे 5 शयूं अलाह चए थो, सिहत ऐं माल दौलत, इहा सभु शइ मुंहिंजी ॾिनल आहे, इन्हनि जी हिफ़ाज़त तव्हांखे करणी आहे। ऐं इन जे मुतालिक़ क़यामत जे ॾींहुं जेसि ताईं इंसान जा क़दम अञा हटंदा कोन, अलाह साईं क़यामत जे ॾींहुं सुवाल कंदो। त अहिड़े तरीक़े सां तव्हां जीअं चयो त निमाज़ बि नथो पढ़े, इबादत नथो, निमाज़ त हिकिड़ी अहिड़ी फ़र्ज़ु आहे, उहो त कंहिं बि सूरत में इंसान खे बख़्शिश ई न आहे उन बेनिमाज़ी जे लाइ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बैनत कुफ़र ऐं ईमान ऐं इस्लाम जे दरमियान में जेको फ़र्क़ु करणु आहे उहो निमाज़ आहे, ऐं निमाज़ मुस्लमाननि जी पहचान आहे। त हाणे हिकिड़ो माण्हू निमाज़ नथो पढ़े, रोज़ो नथो रखे, उहो त हज दरकिरार, उहो हज त हिकिड़े माना हिकिड़े मख़सूस ॾींहं में उहो हज अचे थो, त उन माण्हू खे इंसान छा इन जे बारे में क़ुर मजीद अलाह साईं फरमायो, जंहिंखे मूं अखियूं ॾिनियूं, कन ॾिना, उन सां ॿुधे नथो, दिलि ॾिनी उन सां सोच नथो करे, दिमाग़ न ॾिनी आहे, की उहे उलाइक कल अनाम, अलाह चयो त इहे जानवर आहिनि, बल हुम अदल, जानवरनि खां बि बदतर आहिनि। जानवर बि ईअं आहे, जेकॾहिं को माण्हू किथे जानवर कंहिं ॿनी में किथे हलियो वञे त उनखे मालिक हक़ल ॾींदो आहे, त उहो वरी मोटी जेको आहे सो हलियो ईंदो आहे। अलाह साईं जो क़ुर, अलाह जो दीन उन्हनि माण्हुनि खे हक़लूं थो ॾे, सम्झाए थो, पर उहे माण्हू वापसि नथा अचनि। इहे सभु दुनिया जे अंदरि सभिनी खां वधीक महरूम शख़्सियत आहे। सही। अच्छा, इहो बि ज़रूरु ॿुधायो त मुसलमाननि ते हज कॾहिं फ़र्ज़ु थियो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। हज जेको ही हज जी त हिस्ट्री वॾी आहे। हज इस्लाम खां अॻु में बि बैतुल्लाह जो हुयो, उन जी तवाफ़ थींदी हुई, पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे जेको आहे सो मके खां मदीने आया, त पोइ वरी हिजरत जे ॾींहंनि में जेको आहे जीअं पाण सुलह हुदैबिया ते मौक़े ते विया, त इन ॾींहंनि में जेको आहे सो हज असांजे मथां फ़र्ज़ु थी वियो आहे। यानी मदनी ज़िंदगी जे अंदरि इहो ॿुधायो वियो त हज तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे, जंहिंजे जीअं हज जो ज़िक्र सूरह बक़रा जे अंदरि ऐं ॿियनि सूरतनि में बि अचे थो, त अहिड़े तरीक़े सां मदनी मकी सूरतूं में बि जो हज जो बयानु आहे, त हज इस्लाम जो क़दीमी हिकिड़ो अमल आहे। तंहिंजे करे हज पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कयो आहे उहो 10 हिजरी जे अंदरि कयो आहे, उहो हिकिड़ो ई हज आहे। उन ई हज जे मौक़े ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबनि खे चयो त हीउ जेको मां अॼु तव्हां सां आहियां, ख़बर न आहे त अॻे साल मां तव्हां सां गॾु हुजां या न हुजां। पोइ पाण जेको तवील ख़ुतबो हजतुल विदा जो फरमायो त फल जो बल्लिग शाहिद मिन कुमुल ग़ाइब, जेको हिते मौजूदु आहे, इन्हनि जेको ही मुंहिंजो पैगाम ॿुधो आहे इनखे सॼी दुनिया में आम कनि। त हीअ हज जेको आहे सो इहा मदीने जे अंदरि जेका हिन जी फ़र्ज़ियत थी आहे, उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज जे इरादे उमिरे जे इरादे सां सुलह हुदैबिया में सन 6 हिजरी में आया।
पर काफ़रनि जो कसो करणु न ॾिनो, पाण उमिरि ते न विया। पोइ अहिड़े तरीक़े सां 8 हिजरी में फ़तह मको थियो ऐं 10 हिजरी में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज कई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां सां अञा भी सवाल करना है, गुफ्तगू करनी है, पर शोभी भाई भी असां सां गॾु आहिनि। शोभी भाई, हज के हवाले से हमें कुछ सुनाइए। बिल्कुल बेशक, लेकिन मैं हज़रत की बात सुन रहा था। यकीन माने हजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बनु हाशिम ख़ानदान, उनके घराना, सहाबा इकराम जितने भी, उनका जिक्र हम जितना भी सुने वो मैं कहता हूँ कम है, पूरी ज़िंदगी कम है। तो बिल्कुल ये एक वाजिबी सा है और शराकत है, शराकत है। एक हज के हवाले से ये एक बहुत खूबसूरत कलाम और कव्वाली है। तो मैं सुनाता हूँ। नज़र रोज़ाए मुस्तफ़ा ढूंढती है, दया रे खुदा ढूंढती है। मुबारक हो तुमको हज का महीना, मुबारक हो तुम सबको हज का महीना। न थी मेरी किस्मत के देखो मदीना, मुबारक हो तुम सबको हज का महीना। न थी मेरी किस्मत के देखो मदीना। मदीने वाले, मदीने वाले को मेरा सलाम कहना, मदीने वाले को मेरा सलाम कहना। अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा, अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा। वहाँ हर कोई न छोटा बड़ा है, वहाँ हर बशर एक सफ में खड़ा है। वहाँ कोई छोटा न कोई बड़ा है, वहाँ हर बशर एक सफ में खड़ा है। मोहम्मद की चौखट पे जो गिर पड़ा है, मोहम्मद की चौखट पे जो गिर पड़ा है, उसी का है मरना, उसी का है जीना, उसी का है मरना, उसी का है जीना। न थी मेरी किस्मत के देखो मदीना, मदीने वाले, मदीने वाले को मेरा सलाम कहना, मदीने वाले को मेरा सलाम कहना। फटा मेरे गम से समंदर कभी सीना, फटा मेरे गम से समंदर कभी सीना। न थी मेरी किस्मत के देखो मदीना, मदीने वाले, मदीने वाले को मेरा सलाम कहना, मदीने वाले को मेरा सलाम कहना। अल्लाहुम्मा लब्बैक या रसूल अल्लाह।
बहुत प्यारी कवाली शोएब भाई, जज़ाकल्ला। अच्छा अल्लामा साहब असांखे इहो बि ज़रूरु ॿुधायो त हज जा मुख्य रुकन तफ़सील सां ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज जे अंदरि जेके हिकिड़ा हूंदा आहिनि रुकुन, हिकिड़ा हूंदा आहिनि शराइते हज, यानी हज जे वाजिब थियण जा शर्त कहिड़ा आहिनि, त उन जे लाइ चंद शराइत आहिनि जेके अहम आहिनि, उन्हनि खां बग़ैर हज अदा ई न थींदो। सही। पहिरियों शर्त जेको हज जो आहे उहो आहे जेको आहे सो माण्हू जे मथां एतिरो माल हुजे जो हू मुस्लमान हुजणु शर्त आहे। पहिरियों शर्त मुस्लमान हुजे, आक़िल हुजे यानी अक़लमंद हुजे, चरे जे बेवकूफ़ जे मथां जेको आहे सो हज फ़र्ज़ु न आहे। ऐं ॿियो त हुन वटि एतिरी माल हुजे जो हज जे इख़राजात बर्दाश्त करे ऐं पोयां घर वारनि जे लाइ बि बंदोबस्तु करे वञे, छो त उन्हनि जे बि बंदोबस्तु हुन जे ज़िमे में आहे। ऐं चौथी शइ आहे त उहो रस्ते जो पुरअमन हुजणु, यानी रस्ते में पहिरें माण्हू वेंदा हुआ, रस्ते में लुटंदा हुआ, डाकू हूंदा हुआ, इन जे करे जेकॾहिं उहो रस्तो बि पुरअमन आहे त उन सूरत में जेको आहे सो उन जे मथां इहो हज जो शर्त आहे, इहे शर्त उन जा पूरा हुजनि। ऐं उन खां अलावा जेको आहे सो जेको रस्ते जो पुरअमन हुजणु आहे। ऐं जेकॾहिं ख़वातीन आहे उन जे लाइ महरम जो हुजणु ज़रूरी आहे। को बि औरत वञे थी, इहे बाक़ी शर्त त उन मर्दनि सां गॾु उन्हनि सां आहिनि। ऐं एक्स्ट्रा शर्त इहो बि आहे त औरत जो सां गॾु महरम हुजण जो ज़रूरी आहे। इहे त थिया हज जा शर्त। इहे शर्त बि अरकान जे अंदरि शामिल ई हूंदा आहिनि, पर अरकान जी अरकान निमाज़ आहिनि त ऐं शराइते निमाज़ आहे। शराइते निमाज़ जी जिस्म जो पाक हुजणु, क़िबले जे तरफ़ रुख़ करे निमाज़ पढ़णु, जॻह जो पाक हुजणु, कपिड़नि जो पाक, इहे शर्त आहिनि। इहे शर्त पूरा हूंदा त माण्हू अलाह अकबर करे निमाज़ में शुरू थींदो। पर जेकॾहिं शर्त जेके न आहिनि त शर्त जो वजूद हुजणु पहिरियों ज़रूरी आहे। इहे शर्त हाणे थी आहे। हाणे अची वियो हज जो मामिलो। त हज जा 4 अहम रुकन आहिनि। सभिनि खां पहिरियों आहे इहराम। हज वारो माण्हू इहराम ॿधी करे निकिरे मीकात खां। पोइ हाणे त अक्सर छो त हवाई जहाज़ जे थ्रू माण्हू वेंदा आहिनि, उते सिर्फ़ु चवंदा आहिनि त भई जेको आहे सो तव्हां इहराम हितां ई ॿधी करे एयरपोर्ट तां तव्हां रवाना थी वञो। उन खां अलावा जॾहिं रस्तो जॾहिं में मीकात ईंदो आहे त ओॾी महिल जेको आहे सो जहाज़ वारा ॿुधाईंदा आहिनि त भई हाणे तव्हां नियत कयो, त उन महिल माण्हू नियत कंदो आहे त अलाह मां जेको आहे सो हज जी नियत कयां थो। ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकु त इहा इहराम शर्त आहे। ॿियो आहे हज जे अंदरि यानी तवाफ़, जंहिंखे तवाफ़े कुदूम चवंदा आहिनि। इहो हज जे अंदरि हज जे फ़राइज़नि में शामिल आहे। ऐं उन खां अलावा आहे वक़ूफ़ अरफ़ात। अरफ़ात जे अंदरि क़याम करणु। जीअं 9 तारीख़ ते माण्हू अरफ़ात ते वेंदो आहे, माना सुबुह जो फजर जेको आहे सो निमाज़ मुज़दलिफ़े में पढ़ी करे ऐं माण्हू पहुचंदो आहे उते अरफ़ात महीने में। उते जेको आहे सो ख़ुदि पोइ हज जो थींदो आहे। शाम ताईं उते रहणु इहो फ़र्ज़नि में शामिल आहे। इहे त थिया हज जा मुख्य जेके आहिनि शर्त आहिनि, जेको आहे सो फ़र्ज़ आहिनि। इन्हनि मां कई का बि जेको शर्त हूंदो उहो न अदा थींदो त हज न थींदी। बाक़ी कुझु वाजिबात आहिनि, उहे जेकॾहिं का रहिजी वञनि था त उन जे लाइ पोइ हिकिड़ो दम हूंदो आहे, जानवर जेको आहे सो ज़िमेदारी हूंदी आहे त उहो उन जो दम अदा कंदो आहे। छा कंदो आहे त उहो वरी उहा शइ उनजी अदा थी वेंदी आहे। जहिड़े तरीक़े सां काफ़ी सारियूं शयूं आहिनि, जीअं माण्हू वञे थो मिना में हुन वञे थो जेको आहे सो कंकिरियूं हणे थो, जेकॾहिं कंकिरियूं नथो हणे या अहिड़ी का शइ छॾे थो त उन्हनि सां इहे हज जा जेके वाजिबात आहिनि, वाजिबात छॾण सां उन जे मथां दम वाजिब थिए थो। दम अरबी में चवंदा आहिनि को ॿकरो जानवर ऐं या को उठ जेकॾहिं वॾी का शइ आहे त उनजो उहो वॾो दम हुन जे मथां वाजिबु आहे। त इहे हज जूं जेके आहिनि से अहम शयूं आहिनि, इन्हनि शयुनि जो ख़्यालु करिणो आहे। जेकॾहिं का बि शइ हिन में रहिजी थी वञे त पोइ हज जेको आहे सो नथो थिए। ऐं हज जे दौरान क़ुरान मजीद में अलाह फरमायो, जेको माण्हू हज थो फरमाए मन हजल बैत अव इतमर फला जुनाह अन यतवफ़ बिहिमा, त हज ते माण्हू वञे तवाफ़ बि करे, छो त तवाफ़ जो ज़िक्र बि हज जे अंदरि मौजूदु आहे। वला फुसूक वला जिदाल फिल हज। हज जे वञे त माण्हू कंहिंसां झगड़ो बि न करे, का तकलीफ़ अची वञे, को माना को बदतमीज़ी या का बि अहिड़ी जेका ख़िलाफ़े माण्हू थी थो वञे, कोन जे बिस्तरे ते जॻह थियो थो, कोन जे कपिड़े ते मथां हुनजो लत अची थो वञे या का शइ थी वञे, त उन दौरान माण्हू पंहिंजे गुस्से खे कंट्रोल करे, छो त शैतान ज़ाहिर आज़ाद त थियल आहे न, उहो जेको आहे सो कोशिशि कंदो आहे त माण्हू पहिरें अमल न करे, पर जेकॾहिं अमल करे त उनजे अमल खे हू ज़ायो करे छॾियो। अल्लाह जे दर ते वञी करे बि उते माण्हू झेड़ा करे, फसाद करे त इहा ग़लति ॻाल्हि आहे। ऐं हज जा चंद क़िस्म बि आहिनि, अञा जेके तफ़सीली तव्हां चयो आहे इन जे लिहाज़ सां मां तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो हूंदो आहे हज इफ़राद।
यानी सिर्फ़ु माण्हू हज जे ॾींहं सां एराम ॿधी करे निकिरे। ॿियो हूंदो आहे हज तमतो, यानी हज उमिरे ॿिन्हिनि जी नियत करे माण्हू एराम ॿधंदो, पहिरें उमिरो करे उन खां पोइ वरी जेको आहे सो माण्हू उमिरे खां एराम खोले छॾींदो ऐं पोइ वरी 8 ज़िलहज खां वरी जेको आहे सो मके में एराम ॿधी करे मिना जे लाइ रवानगी कंदो। 8 ज़िलहज खां, छो त हज जा जेके ॾींहं आहिनि 8, 9, 10, 11, 12, 13 इहे आहिनि ॾींहं हज जा। बाक़ी ॾींहं ऐं उमिरो त कंहिं बि ॾींहं में माण्हू करे सघे थो, पर इन ॾींहंनि में हज जा जेके अरकान आहिनि, जेके वाजिबात आहिनि, उहे ज़रूरु आहे। टियों हज जो क़िस्म आहे हज किरान, यानी किरान माना करण खां लिकियलु आहे, ॿई ॿ का छा जुड़वा शइ हुजे। माण्हू एराम हज जो ॿधे, उन एराम खे खोले न, पहिरियों उमिरो करे उन खां पोइ वरी उन एराम सां हज करे उनखे हज किरान चवंदा आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हज कयो आहे उहो हज किरान हुयो। ऐं हज तमतो बाद मां चवंदा अफ़ज़ल इन जे करे आहे जो हज माण्हू करे उमिरो करे उन खां पोइ थोरो रेस्ट करे ऐं पंहिंजो जेको आहे सो तवाफ़ वग़ैरह सभु शयूं करे वरी 9 तारीख़ खां जेको आहे सो पंहिंजो 8 तारीख़ खां वरी हज जे अरकान एराम ॿधी करे शुरू। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिते मां दावत ॾियणु चाहींदसि कारी सैयद बासित अली शाह खे। काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे माइक ऑन है? मौला मौला, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला। मैं अक्सर ही यादों मैं काबे को पहुँचा, मैं कितना हूँ तड़पा, मैं कितना हूँ रोया। मैं अक्सर ही यादों में काबे को पहुँचा, मैं कितना हूँ तड़पा, मैं कितना हूँ रोया। है बेचैन मौला ये दिल मेरा कितना, है बेचैन मौला ये दिल मेरा कितना, करूं कैसे मैं ये लबों से बयां। काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला। बहुत लोग जाते हैं ऐसे हरम को कि जैसे हरम हो कदम दो कदम को। बहुत लोग जाते हैं ऐसे हरम को कि जैसे हरम हो कदम दो कदम को। बड़ा खूब उनका मुक़द्दर है मौला, बड़ा खूब उनका मुक़द्दर है मौला। ये औकात वैसी है मेरी कहाँ, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला। सुना है वहाँ पर जो हज हो रहा है, ये परवान सुनकर यहाँ रो रहा है। सुना है वहाँ पर कि हज हो रहा है, ये परवान सुनकर यहाँ रो रहा है। बुला ले खुदाया इसे भी हरम में, बुला ले खुदाया हमें भी हरम में। लगी आग दिल की बुझा दे वहाँ, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला। कभी गिर्द काबे के
मैं भी तो घूमूं, कभी मैं भी काबे की चादर को चूमूं, कभी गिर्द काबे के मैं भी तो घूमूं, कभी मैं भी काबे की चादर को चूमूं। मुझे भी दिखा दे खुदाया हरम, वो हमें भी दिखा दे खुदाया हरम, वो बरसती है रहमत की बारिश जहाँ, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला मौला, काबा दिखा दे मौला। सुभान अल्लाह, ॾाढी प्यारी नात। ऐं इंशाअल्लाह अल्लाह साईं ज़रूरु ॾेखारींदो हयाती में सभिनीनि खे इंशाअल्लाह, जेके बि ख़्वाहिश रखनि था। ऐं ज़ाहिर आहे हर मुसलमान जी ख़्वाहिश आहे त अल्लाह साईं सभिनीनि जी पूरी फरमाईंदो, दिली मुरादूं ये अल्लाह साईं पूरियूं कंदो इंशाअल्लाह। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियो। भलिकार कंदासीं रंगन भई शाम में। ऐं महफ़िल असांजी जारी आहे। ऐं हींअर असांखे ज्वाइन कयो आहे कारी उबैदुल्ला कमाल शाह, उन्हनि खे बि भलिकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कैसे आप? ठीक है, आपको जुमा बहुत बहुत मुबारक हो। अच्छा, जीअं अल्लामा साहब तव्हां सां गुफ़्तगू थी रही आहे, हज जे हवाले सां ॻाल्हि ॿोल बि थी रही आहे, त हज अकबर जे हवाले सां असांखे ॼाण ॾींदा। हज अकबर जो ज़िक्र क़ुरान में आहे, यौमल हज अकबर, हज अकबरी हज। अकबरी हज जो मतिलबु इहो आहे त हज जो ॾींहुं बि हुजे, जुमे जो ॾींहुं बि हुजे। सुभान अल्लाह। छो त हुन में 2 ख़ुतबा थियनि था। असां में त इहो जेकॾहिं हिते 2 ख़ुतबा थी वञे न त माण्हू चवंदा आहिनि हिन सां हुकूमत हली वेंदी, हीअं थी वेंदो, हूअं थी वेंदो। हालांकि हे त वॾी नसीब जहिड़ी ॻाल्हि आहे। हज जो ॾींहुं बि हुजे, जुमे जो ॾींहुं बि हुजे, ऐं जुमो बि सैयदुल अय्याम आहे, ॾींहंनि जो सरदार आहे, हफ़्ते जे ॾींहंनि जो सरदार जुमो। बेशक बेशक। ऐं ईअं सम्झो हफ़्ते जे ॾींहंनि जो ईद बि खणी तव्हां जुमे खे चई सघो था। सही। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं उन ॾींहं ते वरी हज जो ख़ुतबो यौम अरफ़ा हुजे, यानी हज जो ॾींहुं हुजे, त इहा उनखे इन जे करे उनखे हज अकबरी चयो थो वञे। जंहिं माण्हू खे हज अकबरी नसीब थिए थी उनजे लाइ वॾी ॻाल्हि आहे त हज माना उहो सम्झो डबल हज आहे हुनजे लाइ। एॾो हुजे अकबर माना वॾो, वॾो हज, यानी उन जेको आहे उनखे नसीब थियो आहे। छो त हज जो ख़ुतबो जेको आहे, ख़ुतबो हज जो ॿुधणु तमामु जो त उन्हनि में शामिलु आहे, जो वक़ूफ़े अरफ़ात जे फ़र्ज़ु आहे उते माना वञणु, ऐं उन खां पोइ वरी जुमे जो ख़ुतबो वरी माण्हू ॿुधे। उहो बि वरी अहिड़े जॻह ते जिते 24 कलाक अलाह जी रहमत वसे, खाना काबा, उहो मुक़दस जॻह, जंहिं जॻह ते यानी हज़रत बीबी हाजरा जा कदम लॻा हुजनि, जंहिं जाइ ते हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम परवरिश पायो हुजे, वरी इस्माईल अलैहिस्सलाम जे ख़ानदान मां हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे वाकई। बाक़ाइदा इहे जॾहिं ज़िक्र थियनि था, इहे जॾहिं ॻाल्हियूं ॿुधजनि थियूं त इंसान जा लिंग जेके आहिनि न उहे कंडारजी था वञनि, बाक़ाइदा उहा कैफ़ियत अची थी वञे पई। ऐं ज़ाहिर आहे हज वरी क़ुर्बानी जो फ़लसफ़ो, वरी असांखे क़ुर्बानी जे फ़लसफ़े जे हवाले सां ॿुधाईंदा। क़ुर्बानी माशाअल्लाह जेका आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जे नज़दीक मा मिन अमलिन अहब इलल्लाह यौमिन नहर, यानी अल्लाह वटि को बि अमल इन खां वधीक महबूब न आहे जंहिं वक़्तु माण्हू क़ुर्बानी जो अमल कंदो आहे, ओॾी महिल खून वहाईंदो आहे। इहो क़यामत जे ॾींहुं उहो जानवर यती यौमल क़यामत बे कुरूने हा व असफ़ारे हा,
उहो जेको आहे सो जानवर पंहिंजे खुरनि सां पंहिंजे सिंगनि सां क़यामत जे ॾींहुं करे हली करे अलाह वटि वञी पहुचंदो। फ़तीबू बिहा नफ़्सन, पंहिंजे तव्हां नफ़्स खे ख़ुशि कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ जेका महबूब जेका शइ आहे अलाह वटि जानवरनि जी क़ुर्बानी आहे। हाणे क़ुर्बानी जो फ़लसफ़ो छा आहे, असुलु छा आहे त माण्हू को बि जानवर ॾिसो, चवंदा आहिनि त माण्हू जानवर खे सॻो करे धारे पाण वटि रखे। हिकिड़ा त असां जेको आहे सो अॼुकल्ह थी विया, ऐं तव्हांजे बकौल त हर इबादत जेको आहे सो आर्टिफिशियल थी वियो आहे त माण्हू ॾिसे थो त मुंहिंजो मूवी थिए, मुंहिंजो कीअं आहे, मुंहिंजो जानवर बतारो आहे, लाइक हिकु उहा शइ आहे त उन शइ खे अलाह जे रज़ा जे लाइ कजे। छो त क़ुरान मजीद में अल्लाह फरमाए कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह मुंहिंजे हबीब चओ हिननि खे कुल इन सलाती, बेशक मुंहिंजी निमाज़, कुल इन सलाती व नुसुकी, मुंहिंजी कुर्बानी करणु, मुंहिंजो मरण, मुंहिंजो जीअण लिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे। हर अमल जेको कजे उहो अल्लाह जे रज़ा ख़ातिर कजे, उहो अमल अल्लाह खे तमामु महबूब आहे। इहो जानवर जे मथां छुरी नथी हले, इहो सम्झो इंसान जी जेका मुहबत आहे उन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां अल्लाह क़ुर्बानी घुरी न, अॼु को पुटु क़ुर्बान करणु, मक़सदु पुटु क़ुर्बान करणु न हो। अल्लाह साईं ॾिसे थो त मुंहिंजे बाने जी मोहबत माल सां औलाद सां वधीक आहे या मूंसां वधीक आहे। त अल्लाह साईं इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़्वाब ॾेखारियो, ख़्वाब जे पुटु जेॾी महिल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हुनखे क़ुर्बानी जे लाइ तयारु, फलम्मा तल्लहू लिल जबीन नादैनाहु या इब्राहिम कद सद्दक़्त रुया। अल्लाह फरमायो जंहिंमहिल इब्राहिम इस्माइल ॿई तयारु थी विया, किसो मुख़्तसर मां कयां थो, इन जे करे जेॾी महिल पेशानी भले ॾेटाई, पहिरें छुरी वाहाई, छुरी न हले, पोइ पंहिंजो अखियुनि खे ॿधाई, पुटु चयो बाबा तोखे मथां फिदरी ग़लबो थींदो हुजे, मथां मां आहियां, जेॾी महिल छुरी हलाई, छुरी हली वई, इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुशि थी विया, हीअं जो अखि खोले ॾिसनि त इस्माइल अलैहिस्सलाम खिले पियो, हुते दुंबो जेको आहे अलाह साईं क़बूल कयो आहे। त जेको जानवर हूंदो क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे साहबनि पुछा कयो या रसूल अल्लाह, हीअ जेको जानवर आहे उन्हनि जे जेके वारनि जो बि हिसाबु थींदो? साहब फरमायो बिल्कुलु इहे वारनि जूं बि नेकियूं हूंदियूं। पोइ साहबनि पियो फसूफ़ या रसूल अल्लाह, जेको दुंबो हूंदो आहे उन जा त वार अञा घणा हूंदा आहिनि। पाण करीम उन जे बि बिकुल शहरतिन हसना, उनजे हिकु हिकु वार जे बदिले में अलाह साईं नेकी लिखी आहे। वॾी वॾो क़ुर्बानी जो फ़लसफ़ो आहे जेको माण्हू पंहिंजे माल जे मथां, पंहिंजे मोहबत जे मथां जेको आहे सो क़ुर्बानी करे थो। छो त मोहबत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको माण्हू या त माल सां करे थो या औलाद सां करे थो, उहे अलाह साईं उन मोहबत खे ख़तमु करणु ॾिसणु चाहे थो त बाने जी मुंहं सां केतिरी मोहबत आहे। मोहबत जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे इख़्तियारी मोहबत, इख़्तियारी, ऐं ॿी आहे ग़ैर इख़्तियारी। हाणे ग़ैर इख़्तियारी तौर ते माण्हू औलाद सां बि मोहबत करे थो, ॿारनि बचनि सां, घरवारी सां, सभिनि सां उनजी हिकिड़ी मोहबत आहे। पर जेका शइ अख़्तियार में आहे उहा मोहबत अलाह चए थो त मुंहिंजे बाने जी मूं सां हुजे, ॿिए सां न हुजे। अलाह खे उहा शराकत पसंदि न आहे। तंहिंजे करे केॾी महिल अलाह साईं इंसान खे चए थो त बाबा हाणे तूं कपिड़ा बि जेको आहे सो पा अहिड़ा जेको बिल्कुलु त जेको माण्हू एराम जे कंडीशन में हुजे, वार बि खुलनि, न तूं अतरु हण न ख़ुशबू हण, इन परांगंदा हालत जे अंदरि हीअं तूं तवाफ़ कंदो अचु मुंहिंजे घर जे, मुंहिंजे खाना काबा जे चौं तरफ़ जेको आहे सो फिर, वरी सफ़ा मरवे जो दौड़ कर, वरी हितां जेको आहे सो रवानो थी मिना जे तरफ़, वरी वञ जेको आहे सो मुज़दलिफ़े जे तरफ़, वरी उतां थी वापसि थी करे जेको आहे सो अची वरी जेको आहे सो क़ुर्बानी कर, वरी जेको आहे शैतान खे जेको आहे सो पथरियूं हण, सभु जेको अलाह पंहिंजे बाने खे ॾिसे थो त मुंहिंजो बानो इहो अमल मुंहिंजी रज़ा ख़ातिर करे थो या ॿिए जे लाइ। अॼुकल्ह त ईअं हूंदो आहे, माण्हू खे चवंदा साईं मां मौलवी आहियां, मौलवी मां हाजी बि आहियां, बाबा तूं हज कयो आहे अलाह जे लाइ कयो अथई या माण्हुनि खे चवण जे लाइ? पोइ क़यामत जी अलाह चए थो, क़यामत जी अलाह कारी खे बि आणींदो, हाफ़िज़ खे बि आणींदो, हाजी खे आणींदो। अलाह पुछंदो तो अमल छा? मुजाहिद बि ईंदो जेको जिहाद केॾो अमल आहे। अलाह पुछंदो कंहिंजे लाइ अमल कयो? चई मां तुंहिंजे लाइ। अलाह कद कज़िब त तूं कूड़ हयो आहे, तो इन जे लाइ कयो आहे त मूंखे माण्हू हाजी चवनि, मूंखे निमाज़ी चवनि, मूंखे जेको आहे सो सखी चवनि, फ़क़त क़ील उहो तोखे चयो आहे फ़सुहिब अला वजही हता उल्क़िय फ़िन्नार, पोइ मुंहुं भर घसीटे करे उनखे जहन्नम में उछलाईंदा। अलाह खां दुआ आहे अलाह असांजी जेको असां जेको असां अमल करे रहिया आहियूं, अॼु जो प्रोग्राम आहे, इन जो मक़सदु बि अलाह जी रज़ा हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाकई हक़ीक़त इहा ई ॻाल्हि आहे, असां हर वक़्तु सम्झाइण जी कोशिशि इहा ई कंदा आहियूं त अल्लाह जी रज़ा ख़ातिर हर शइ कयो, अल्लाह जे लाइ कयो, ॾेखाव जे लाइ कुझु न कयो। हींअर त आलम इहो आहे त क़ुर्बानी जा जेके जानवर वरिता विया आहिनि उहे भरपूर तरीक़े सां असां उन्हनि ते स्टेटस बि लॻाए रहिया आहियूं, शोबाज़ी बि करे रहिया आहियूं। त
त मां हेॾो महांगो जानवर वठी आयो आहियां या वठी आई आहियां। हाणे त औरतूं बि छोकिरियूं बि इन शइ में शामिल थी वियूं आहिनि। ख़ुदारा इन्हनि शयुनि खे सम्झो, ख़ुदा जे वास्ते शोबाज़ी न कयो, अल्लाह जी रज़ा ख़ातिर क़ुर्बानी कयो था, अल्लाह जी रज़ा लाइ क़ुर्बानी कयो था, त उनखे अहिड़े प्यारे तरीक़े सां, अहिड़े महफ़ूज़ तरीक़े सां रखो जो उनखे कंहिंजी नज़र बि न लॻे ऐं नई वरी तव्हांखे इहा शइ महसूसु थिए त अलाए मां सही कयो या न, उहा शइ कयो जेका अल्लाह जी बारगाह में क़बूल थिए। ऐं अल्लाह, मां दुआ इहा ई थी कयां त अल्लाह साईं तव्हां सभिनीनि जी, असां सभिनीनि जी क़ुर्बानियूं क़बूल फ़रमाए। त हींअर मां दावत ॾियणु चाहींदसि कारी उबैदुल्लाह कमाल शाह खे। न कहीं से दूर है मंज़िले, ना कोई करीब की बात है, जिसे चाहे उसको नवाज दे, ये दरे हबीब की बात है, जिसे चाह दर पे बुला लिया, मैं बुरों से लाख बुरा सही, मगर से है मेरा वास्ता, मैं बुरों से लाख बुरा सही, मगर से है मेरा वास्ता, मेरी लाज रख ले मेरे खुदा, ये तेरे हबीब की बात है, मेरी लाज रख ले मेरे खुदा, ये तेरे हबीब की बात है, जिसे चाहे उसको नवाज दे, ये दरे हबीब की बात है। सुभानअल्लाह, माशाअल्लाह। अच्छा अल्लामा साहब, हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे जेका मुंहिंजे ज़हन में आई आहे, मां तव्हां खां पुछणु चाहींदमि। सवाल इहो आहे त जीअं हाणे क़ुर्बानी जी नियत कयूं था त असां ज़ाहिर आहे क़ुर्बानी जी नियत कई त मर्द ॾाढ़ी छॾे ॾींदा आहिनि, क़ुर्बानी खां पोइ वरी पंहिंजी ॾाढ़ी बि सेट कराइनि था, वार बि कटराइनि था, ऐं जेके औरतूं आहिनि छा उन्हनि जे लाइ बि सेम हुकुम आहे ऐं हो छा वार पहिरियां कटराए सघनि थियूं या पोइ कटराए सघनि थियूं, छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही इनखे फितरत चवंदा आहिनि, इहो जो कहे थो फितरत सुन्नत अल्लाह लती फ़तर अन्नास, इहो इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे त क़ुर्बानी चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे उनखे न नह कटणा आहिनि, न के ॾाढ़ी न के वारनि खे टच करिणो आहे, जीअं जेको आहे सो चंड नज़र अची वञे। सही। हे 10 ॾींहं ताईं उनखे करणु इन जो मसनून आहे, फ़र्ज़ु न आहे, वाजिबु न आहे। जेकॾहिं को माण्हू करे थो त उहो सम्झो
ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं माण्हू हेॾी वॾी कुर्बानी करे थो उहो उन माण्हू जे लाइ जेको कुर्बानी पाण करे थो, जेको नथो करे उनजे लाइ न आहे। सही तो कुर्बानी करे पोइ हू पंहिंजा नह बि कटराए, वार बि कटराए, सभु शयूं करे, उहो हिन जे करे त जीअं माण्हू जीअं चवंदा आहिनि त मलंगी हालत में हुजे माण्हू, सी वार बि अछा बि थी विया, नह बि वॾा थी विया, हर शइ वॾी थी वई, इहो छाजे करे? उन अलाह जे इश्क ऐं मुहबत में ऐं सुन्नत इब्राहिम खे ज़िंदा करण जे अमल जे करे। इन में इहो ई हिकमत आहे कि जेका असांजे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खां जेका शइ हलंदी थी अचे ऐं उन जे अमल जे लाइ इनखे मसनून अमल चयो थो वञे, बाक़ी फ़र्ज़ या वाजिब न आहे। उहा बि उन शख़्स जे लाइ जेको कुर्बानी करे थो, कुर्बानी करे थो, जंहिं घर में कुर्बानी थिए तो, चाहे वो मर्द घर या जी औरत कुर्बानी न आहे। ॾिसो न, हाणे घर में 10 माण्हू आहिनि, आकिल बालिग़ आहिनि, हाणे सभु जे मथां जेकॾहिं पैसो आहे त कुर्बानी आहे। हाणे हिकिड़े माण्हू जा 7 पुट आहिनि, मिसाल तौर ते हाणे 7 हिसा कंदो जानवर वॾो वठी करे, वरी जेकॾहिं वधीक ज़ाल मुड़ुस आहिनि त वरी ॿकरो करे जेको आहे सो पंहिंजो कंदा, अलाह ॾिनो हुनखे करिणो आहे। बाक़ी हाणे हिकिड़ो ई माण्हू कुर्बानी करे थो, फर्ज़ करो मुंहिंजे मथां कुर्बानी आहे, मां कुर्बानी कयां थो, त हाणे मूंखे न आहिनि कटणा, वार न आहिनि कटणा, जेकी आहे कुर्बानी मुंहिंजे तरफ़ां आहे। हाणे मुंहिंजे घरवारी जे तरफ़ां बि न आहे, ॿारनि जे तरफ़ां बि न आहे, ॿारनि खे पोइ वरी जीअं वणे थी कनि। बाक़ी हूअं हिते जेको आहे सो ज़ाहिर आहे ॾाढी नबी जी सुन्नत आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, उनखे त हूअं ई हथु न हिलाइणो, छो त ॾाढी माण्हू चवंदा आहिनि सुन्नत आहे, हीअ सुन्नत मां साबित आहे फ़र्ज़। छो त क़ुरान मजीद में अलाह ॾाढ़ी जो ज़िक्र फरमाए थो, ला ख़ुदि बिलिहयती वला बिरासी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे बारे में यब्न उम्म, हे मुंहिंजे माउ जा पुट, मुंहिंजे ॾाढ़ी मां न वठि। इन जो मतिलबु ॾाढ़ी कुब्ज़ यानी हिकिड़ो मुश्त रखणु, इहो तमामु अंबिया किराम जी सुन्नत आहे। को बि नबी अहिड़ो न गुज़रियो आहे जंहिं मथो त वार कटरा हूंदा पर ॾाढ़ी खे उन हथ। जहिड़े तरीक़े सां औरत जे शान जेको आहे वार आहिनि, मर्द जी शान जेको आहे सो ॾाढी आहे। अलाह असांखे रखण जी तौफ़ीक़। आमीन आमीन आमीन, सुभान अल्लाह। अच्छा, इहो बि असांखे ज़रूरु ॿुधाइजो त हज दौरान मर्द ऐं औरतुनि जे लिबास जे हवाले सां फ़र्क़ु आदाब बाबति ॿुधाईंदा। बिस्मिल्लाह रहमान। ॾिसो, मर्दनि जे लाइ ज़ाहिर ॻाल्हि आहे, उहो एहराम जो कपिड़ो हूंदो आहे, धोती बदल हूंदी आहे, ॿी सॼी तरफ़ां ई चादर वराए करे हुतां आम ॾींहंनि में ॾिठो आहे। बाक़ी औरतुनि जे लाइ औरत खे परदे में रहणो आहे। पर्दो अहिड़े तरीक़े सां हालत हज में बि ज़रूरी आहे ऐं हज खां अलावा बि फ़र्ज़ु आहे। जहिड़े तरीक़े सां नमाज़ फ़र्ज़ु आहे, अहिड़े तरीक़े सां औरत खे पर्दो करणु फ़र्ज़ु आहे। उहो हाणे हिकिड़ो माण्हू गुनाहगार आहे, उहो नथो करे, उहो गुनाहगार आहे। हिकिड़ो माण्हू निमाज़ नथो पढ़े, उहो गुनाहगार आहे, पर इनकार करे थो त मां पर्दे खे नथो मञा, उहो दायरे इस्लाम खां निकिरी थो वञे। उन जे लाइ हिकिड़ी जेको आहे सो सेट नुमा अचे थी औरतुनि जे लाइ, ॼारी नुमा, जंहिंखां हुनजे चहिरे खे उहो टच न थिए, ॼारी अखियुनि ते हीअं हुजे। हीअं तव्हां ॾिठो हूंदो औरतुनि खे उमिरि जे मौक़े ते उहो जेको आहे सो, बाक़ी सभु कपिड़ा हुननि खे पूरा पूरा पातल हूंदा। के औरतूं छा कंदियूं आहिनि, अछो कपिड़ो कंदियूं आहिनि, रहो, इहो ज़रूरी न आहे। उहो हिन जे करे उहो पेशानी ढकियल न हुजे ऐं मुंहं खे बि ढकिणो आहे, छा आहे त ज़ाहिर आहे कंहिं मर्द जी मुंहुं चहिरे ते बि नज़र न पए। ॾिसो न, जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो खाने काबा जे अंदरि हिकिड़ो माण्हू जेकॾहिं 2 रकातूं नफ़िल पढ़े थो, उनखे 1 लख नफ़िल पढ़ण जो सवाबु मिले थो। पर उन जाइ ते जेकॾहिं उहो माण्हू गुनाह करे थो, उन गुनाह जो बि एतिरो ई मसइलो थिए थो। तंहिंजे करे उते गुनाह जो त बदनज़री हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, चाहे मर्द करे चाहे औरत करे, उन सां उनजो अमल ज़ायो थी थो वञे। तंहिंजे करे उनजी माण्हू हिफ़ाज़त करे। ॾिसो न, दिलनि जी हिफ़ाज़त माण्हू अलाह खां घुरे, बाक़ी अखियुनि जी हिफ़ाज़त जेतिरो मुमकिन हुजे उहो माण्हू करे। बेशक बेशक, ॾाढी प्यारी ॻाल्हि। त हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। दर हुज़ूरे हक़ से सलाम आया, पैगाम आया, झुकाओ नज़रें, बिछाओ पलकें, अदब का आला मक़ाम आया।
ज़हे मुक़द्दर ये राहे हक़ है संभल के चलना यहाँ है मंजिल कदम कदम पर ये राहे हक़ है संभल के चलना यहाँ है मंजिल कदम कदम पर पहुँचना दर पर तो कहना आका सलाम लीजिए गुलाम आया ज़हे मुक़द्दर और ये कहना आका बहुत से आशिक़ तड़पते से छोड़ आया हूँ मैं ये कहना आका बहुत से आशिक़ तड़पते से छोड़ आया हूँ मैं बुलावे के मुंतज़िर हैं लेकिन ना सुबह आया ना शाम आया ज़हे मुक़द्दर। सुभान अल्लाह माशाअल्लाह। अल्लामा साहब इहो असांखे ॿुधायो त शैतान जी शबीह खे पथरियूं हणण वारो अमल केतिरो ज़रूरी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शैतान खे पथरियूं हणण इहो वाजिबात में आहे। जेके मां तव्हांखे फ़राइज़ ॿुधाया उन खां पोइ ही शैतान खे जेके पथर हणणा आहिनि 3 ॾींहं ताईं ऐं इहे पथर हणणु उनखे वाजिबु आहे। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे शैतान ही उहो सुनत आहे उहो अदायगी आहे उहो मां तव्हांखे अॻे में अर्ज़ु कयो त ही सभु अदाऊं आहिनि। उहे अदाऊं जेके अदा कयूं वियूं आहिनि उन अलाह जे महबूब ख़लील जी ही ख़लीलुल्लाह वारी जेका अदा आहे जेका अम्मा हाजरा वारी अदा आहे उहे ॾिस माण्हू थोरो ने गौर करे त हींअर असां पथर था हणूं जेकॾहिं अक़ल जे लिहाज़ सां जेके अक़लमंद माण्हू आहिनि इहे सोचींदा ही मुस्लमान ख़बर न आहे हिननि खे छा आहे पिया भितनि खे पथर हणनि पिया वरी छा पिया कनि पर असां हक़ीक़तनि उहा ई शइ जेका असांजे हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह हज़रत बीबी हाजरा जेके शैतान खे पथर हया त जेॾीमहिल शैतान जेको आहे सो इब्राहिम अलैहिस्सलाम खे बि अची करे वरगलायो पियो त भई ख़्वाबनि ते के पुट कोहबा आहिनि कोई ख़्वाबु आहे त तूं शैतान आहीं मूंखे अलाह जो हुकुम आहे त उन जेको आहे सो पथर हया आहिनि। उन अलाह पाक पंहिंजे उन अदा खे जहिड़े तरीक़े सां सफ़ा मरवे जो दौड़ अम्मा हाजरा जो हिकिड़े चकर सफ़ा ते अचणु ॿिए चकर मरवा ते अचणु उन अदा खे बि अलाह सुनत बणाए छॾियो वाजिबु करे छॾियो हज जे जेको आहे सो वाजिबात में उनखे शामिलु करे छॾियो। अहिड़े तरीक़े सां अलाह पाक इन सुनत पथर हणण खे बि वाजिबु करार ॾेई छॾियो त शैतान खे माण्हू पथर हणे थो पथर जेको आहे सो मिना मां पथर खणी करे रिवायतनि में अचे थो त जेको माण्हू जंहिंजो अलाह पाक हज क़बूल करे थो उन जा पथर फ़रिश्ता खणी था वञनि वरन त एतिरा लखे हाजी अचनि था जेके पथर हणनि त ओॾो को जबल थी वञे पर उहो कुदरती तौर पे उहे ग़ाइबु थी था वञनि कुझु थोरा घणा बचनि था उहे खणनि था बाक़ी जेको आहे सो पथर जेको आहे सो इहो हिकिड़ो फ़लसफ़ो इहो आहे त असांजे तसवुर में गोया की उते शैतान आहे असां उन शैतान खे पथर हणूं था। सही। अच्छा इहो बि असांखे ॿुधायो त आबे ज़मज़म बाबति वज़ाहत फ़रमाईंदा।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आब ज़म इहो अरबी जो लफ़्ज़ आहे। इन जो माना ज़म माना रुकिजी पओ। त ज़म हिकिड़ी उन जी फ़ज़ीलत आहे। माउ ज़म लिमा शुरिब लहू, ज़म जंहिं बि नियत सां पीजे वञे अलाह उन खे ओड़ी शर्फ़ क़बूलियत बख़्शे थो। तंहिंजे करे हाजी सगूरा जंहिं महिल ज़म खणी ईंदा आहिनि ओॾी महिल चवंदा आहिनि त बाबा ज़म पियो, बीही करे क़िबला रुख़ थी करे ज़म जेको आहे पाणी पियो, दिलि में नियत कयो। हिन जी मख़सूस दुआ बि आहे, अल्लाह मरज़ुक़ना इल्मन नाफ़िअन शिफ़ाउन मिन कुल्लि दाइन। ॿिए मुख़्तलिफ़ दुआऊं हदीस में आयूं आहिनि। बहरहाल उहा दुआ पढ़बी आहे, पर जेकॾहिं माण्हू खे अरबी नथो अचे, थोरी देरि झले करे तसवुरु करे पंहिंजे बीमारियुनि जी, पंहिंजे इल्म जी, पंहिंजे बहादुरी जी जेका अलाह खां माण्हू दुआ घुरे, अलाह पाक ज़म जे पीअण जे करे उन दुआ खे अलाह पाक क़बूल करे थो। ज़म जी बि हिस्ट्री आहे। उहा जेका हिस्ट्री तारीख़ी लिहाज़ सां ॾिसो हाणे हाजी सगूरा केतिरो पाणी भरीनि था। इहो ज़म जेको आहे सो नलनि जे थ्रू नथो वञी सघे। जेकॾहिं ईअं हुजे हा त अरबनि वटि वॾो पैसो आहे, ही मदीने पाक पहुचाईंदा। इहा शइ इते ई आहे, जेतिरो भरणो आहे भरियो, खोट न आहे। ज़म जो चश्मो इहो सफ़ा मरवे जे दरमियान में हिकिड़ी जाइ आहे। अलाह साईं उमिरो नसीबु कयो, असां पाण उते जेको आहे उहा ज़म जी अलाह साईं पीअण जी जेका सआदत नसीबु फरमाई। त ज़म जेको आहे सो अम्मा हाजरा जंहिं वक़्तु सफ़ा खां मरवे खां पाणी कोन हो, जंगल हो, अलाह क़ुर में फरमायो इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़रा। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी, अलाह मां पंहिंजा बच्चा जंगल में रहाया हुआ, गैर ज़ी ज़रा, उते ज़रात न आहे। अल्लाह तूं उन्हनि जे रियाए रिज़्क़ जो बंदोबस्तु फरमा। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ करियो, पाणी मशकीज़ में ख़तमु थी वियो। हाणे अम्मा हाजरा केॾी महिल सफ़ा पे चढ़े पई, केॾे मरवा ते को ॾिसां का शइ नज़र अचे थी, सभु जॻह खां मायूस थी करे वरी बचर जे पेरनि जे अचे ॾिसे, बचे जी ज़ुबान ख़ुश्क थी वई आहे। इस्माइल जी केॾी महिल ॾिसे त इस्माइल जे पेरनि जे हणण जी जाइ तां हिकिड़ो चश्मो फुटी पियो, चश्मो ई वहणु लॻो। त अम्मा हाजरा उनखे मिटी ॾेई करे चयो ज़म रुक जा, रुकिजी वञ। उहा पाणी जेको आहे सो उते रुकिजी वियो। इन जे करे इन जे लाइ ज़म चयो थो वञे। इहो पाणी चश्मो जन्नत जो चश्मो आहे, ऐं जेको माण्हू जहिड़े नियत सां उनखे पीअंदो अलाह पाक उनजी मुराद खे अहिड़े तरीक़े सां पूरो कंदो। जहिड़े तरह रिश्तनि में बंदिश हूंदी आहे, माण्हू आमलेट विझंदा आहिनि, जादूगर मां चवां थो ज़म पाणी पीओ, बीमार आहे, कैंसर आहे, अलाह खां दुआ घुरो, अलाह पाक करण वारी ज़ात आहे, क़बूलियत करण वारी। अहिड़ो मतिलबु पाणी अलाह साईं सभिनीनि खे पिणु नसीबु फरमाए। ऐं ज़म त उहो पाणी आहे जेको इंसानु ख़्वाहिश कंदो आहे हर मतिलबु हज ते वेंदड़ खे, ऐं जेको आहे उमिरि ते वेंदड़ खे चवंदो आहे त ॿियो कुझु बि न, ज़म पाणी रुॻो असांखे ॾिजो। त इहा वाक़ई नसीब वारी ॻाल्हि आहे ऐं क़िस्मत वारी ॻाल्हि आहे त जॾहिं कंहिंखे मिलंदो आहे त उहो नसीबनि वारो हूंदो आहे। इहो ज़रूरु असांखे ॿुधायो त जेको इंसानु इलाही कर्ज़ में फाथल आहे ऐं उन वटि जेको आहे को वसीलो न आहे, त उहो पोइ पंहिंजी कुर्बानी कीअं करे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुर्बानी जे लाइ एतिरो माल हुजणु ज़रूरी आहे। उन जे लाइ साल गुज़रणु शर्त न आहे। जीअं ज़कात आहे न, ज़कात जे लाइ साल गुज़रणु शर्त आहे। हिसाब 52.5 तोला चांदी हुजे, 7.5 तोला। हिन कुर्बानी जे लाइ इहा शइ शर्त न आहे। जे घर में भली LED बि लॻल आहिनि, उनजे मथां 50,000 जी 60,000 जी उन मथां बि कुर्बानी वाजिबु आहे। कुर्बानी करे छो त हीअ हिनजे ज़रूरत खां ज़ाइद आहे, भला हिन खां सवाब का शइ हली सघे थी न। अहिड़े तरीक़े सां का अहिड़ी ॿी शइ आहे जेका हुनजे ज़रूरत खां ज़ाइद आहे, हू करे सघे थो। बाक़ी कर्ज़दार जे मथां कुर्बानी फ़र्ज़ु न आहे, वाजिबु न आहे। ज़ाहिर आहे पहिरें उहो कर्ज़ु अदा करे, उन खां पोइ करे। हिकु त कर्ज़ उहे हूंदा आहिनि जेके ईअं माण्हू आननि फाननि कारोबार जे लिहाज़ सां ईंदा बि आहिनि, वेंदा बि आहिनि। त उन्हनि कर्ज़नि खे मदे नज़र रखी करे जेकॾहिं माण्हू चवंदो त पोइ त केर बि कुर्बानी न कंदो, उहो माण्हू थोरो सोड़ संगोड़ करे कुर्बानी करे, अलाह कुर्बानी जे सदके कर्ज़नि खां उनखे निजात अता कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांखे ॿुधायो त मिना ऐं मुज़दलिफ़ा ऐं जमरात ते कहिड़ा अमल अदा कया वेंदा आहिनि? ॾिसो, मिना माण्हू वञे थो त जीअं हितां 8 तारीख़ ते माण्हू निकिरे थो मिना खां, वञे थो मुज़दलिफ़ा। मिना में कुर्बानी जेका थिए थी उहा मिना में थिए थी। जानवरनि जी जेका 10 तारीख़ ते जेका सो कुर्बानी थिए थी उहा थिए थी, जंहिंमें ईद जंहिंखे ॾींहुं चइजे, उहा कुर्बानी मिना में थिए थी। उन खां पोइ माण्हू मिना मां निकिरी करे वञे थो मुज़दलिफ़े में। मुज़दलिफ़े में 9 जी राति क़याम करे थो। उते असर ऐं ज़ुहर जी निमाज़ यानी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु कया। अहिड़े तरीक़े सां मग़रिब ऐं इशा जी निमाज़ गॾु कया। इहे निमाज़ूं पढ़ी, पोइ फजुर जी निमाज़ पढ़ी, नाश्तो करे, पोइ
10 तारीख़ ते वरी अरफात जे मैदान में जबल रहमत ते मथां उन मस्जिद निमरा जे उते माण्हू पहुचे थो, जिते उहो ख़ुतबो ॿुधी करे वरी शाम जे धारे वरी वापसि अचे थो, वरी मुज़दलिफ़ खां हितां थींदो वरी अचे थो मिना में। पोइ मिना खां पोइ वरी सिधो थो वञे जिथे जेके आहिनि इहे शैतान खे कंकरियूं, उते 3 रातियूं क़याम करिणो आहे, 3 रातनि खां। इन विच में 10 तारीख़ ते कुर्बानी बि अची करे मिना में करणी आहे। सही सही, सुभान अल्लाह। बड़ी मेहरबानी तव्हांजी अल्लामा साहब, और आपका भी बहुत बहुत शुक्रिया। और शोएब भाई आपका भी बहुत बहुत शुक्रिया। जाते जाते आपसे कुछ कलाम या जो आपका दिल करे वो सुनाइए। ऐं अल्लामा साहब तव्हां लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो? जी जी, मां इहो ई चाहींदुसि त मैसेज मुंहिंजो इहो आहे पूरी उम्मत जे लाइ, पूरी मुस्लमान जेके असांखे नाज़रीन ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ आहे त भई हीअ तव्हांखे अलाह पाक जेको मौक़ो ॾिनो आहे, हिकु त हिन रातनि खे क़ीमती सम्झो। हीअ जेके 10 रातूं जेके हलनि थियूं, कुझु गुज़री वियूं आहिनि, बाक़ी अची जेको आहे सो बचियूं आहिनि। छो त हीअ जेका आख़िरी ॾींहुं थींदो 9 तारीख़ सुबुह फजर खां तकबीर तशरीकात पढ़िया वेंदा आहिनि। हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ हिकिड़ो चकर पढ़णु इहो जेको आहे सो वाजिबु आहे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, इहो पढ़णो आहे। 13 तारीख़ जे असर ताईं इहे पढ़णा आहिनि। त हिकु त इन जी जेको आहे मर्द हुजनि औरतूं हुजनि, फ़र्ज़ नमाज़ खां बाद उनखे इन्हनि जे लाइ पढ़णु ज़रूरी आहे। इनखे पढ़नि ऐं ॿियो रातनि खे क़ीमती सम्झनि, अलाह जे साम्हूं बीहनि, क़यामुल लैल राति तहजुद पढ़नि, तिलावत कनि, अलाह खां पूरी उम्मत जे लाइ, पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे लाइ ख़ुशूसी दुआ कनि त अलाह असांखे फितननि खे, उम्मत मुस्लिमा खे मुतहिद करे, ऐं अलाह पाक असांजा जेके मुस्लमान आहिनि, कश्मीरी आहिनि, जेके असांजा मुस्लमान फ़लस्तीन में जेके आहिनि, जिथे किथे बि इहे मसाइल आहिनि, अलाह उन्हनि खे कुफ़ार जे नरगे खां उन्हनि खे महफ़ूज़ करे। आमीन आमीन, सुभान अल्लाह। जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। ऐं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी शोएब भाई। मन कुंतु अली मौला फहाजा अलीयुन मौला, जिसका मैं मौला का मौला। तो हज़रत इमाम अली आले मकाम की शान में बहुत कम वक्त में थोड़ी सी लाइन्स जितनी हो सकती है। गुलाम अली अली हजार जान फिदाए फिजा में फिदाए नाम अली 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 मौला विर्द बकावांगा अली मौला विर्द बकावांगा गम के तूफाना विच पार लंघ जावांगा मौला अली दा मलंग मैं ते अली दा मलंग मैं ते अली दा मलंग अली दा मलंग में ते अली दा मलंग में ते अली मलंग अली दा मलंग में ते अली दा मलंग में ते अली दा मलंग में ते अली दा मलंग मौला अली नाल निस्बत की मौला अली नाल निस्बत मेरी चढ़ गया हज़री रंग अली दा मलंग अली दा मलंग में ते अली दा मलंग में ते अली दा मलंग कहते हैं जी फुल विच फूंदा है गुलाब दा फुल
विच फूल होता है गुलाब का, फुल्ला विच फूलों की फूल गुलाब होता है, फुल्ला विच फूल होता है गुलाब का, वलियों दे विच अंजरत, वलियों दे विच अंज रुतबा जनाब दा, अली दा मलंग में ते, अली दा मलंग में ते, अली मौला अली मौला अली दा मलंग में ते, अली दा मलंग में ते, अली दा मलंग, अली दा मलंग में ते, अली